साथियों अस्सलाम वालेकुम। मैं शुक्रगुजार आहियां सर रियाज़ हुसैन गोले साहब जन जो हेड मास्टर जीबीपीएस कबरखान ममदानी जंहिं मूंखे ही 100 ॼणा मौक़ो ॾिनो आहे सिंध जी सकाफ़त ते तकरीर करण जो। जनाब सदर मुंहिंजी तकरीर जो मौज़ू आहे सिंध जी सकाफ़त। दुनिया जो अज़ीम क़ौमूं जे सिमरन खाटी हड़ापा काटी मुंहं जे दड़े ताईं पंहिंजी तहज़ीब सकाफ़त तमदन सां सुञाता वञनि था, जंहिंमें सिंध जी सकाफ़त खे तमामु वॾी अहमियत हासिल आहे जेका 5000 साल पुराणी आहे। जनाब सदर सिंध खे बाबुल इस्लाम सॾियो थो वञे। ॿिन्ही जाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूंखे सिंध जे तरफ़ां थधी हवा थी लॻे। हज़रत इमाम हुसैन इस्लाम खे जेॾी महिल यज़ीदनि कैद कयो त उन महिल फरमायो मूंखे वापसि वञण ॾियो या सिंध वञण ॾियो। मतिलबु त ही उहा ख़ुशनसीब सरज़मीन आहे जेके इस्लाम जो नसारंद अमन ऐं प्यार जो सां सुञाता वञनि था। जनाब सदर सिंध जी सकाफ़त में टोपी अजरक पटको शामिल आहिनि जंहिंखे पाइण सां दिलि खे सुकून अंदर खे राहत हासिल थिए थी। सिंध जी महिमान नवाज़ी जेका पूरी दुनिया में मशहूर आहे। सिंध जा रहवासी ॾाढा मेहरबान महिमान नवाज़ प्यार कंदड़ अमन ऐं सिक जा दर्श ॾींदड़ आहिनि। जनाब सदर सिंध जी सरज़मीन हमेशा गैरतमंद पुटनि ऐं राहदीन तलंदड़ न्याणियुनि खे जनम ॾिनो आहे जंहिंमें होशू जहिड़ा होशियार दोधे जहिड़ा दिलेर ऐं मोहम्मद बिन कासिम जहिड़ा फातिहा शामिल आहिनि। जनाब सदर सिंध जी सरज़मीन हमेशा मोहब्बत प्यार सिक यकजहती ऐं सकाफ़त खे ज़िंदा रखण जो दर्श ॾिए थी। जंहिं भी काम पंहिंजी सकाफ़त खे विसारे छॾियो उहा काम मुर्दा जी मिसाल आहे। क़ौम जी सकाफ़त जी मिसाल ईअं ई आहे जीअं कंहिं बि जिस्म में रूह जो हुजणु लाज़मी आहे। मां सिंधी आहियां मां सिंध मथां सुर घोड़ींदसि आज़ादी मुंहिंजी मंज़िल आहे ज़ंजीर तुंहिंजा टोड़ींदसि। हिन धरतीअ ते कल ज़ुल्म भले हिकु ॾींहुं हिसाब त करिणो आहे तुंहिंजा कूड़ा काॾा आहे कातिल तोखे रत जी आम मां रोलींदसि। असीं थोरे त आहियूं इज़त मां कादी साहिब जन जा जंहिंसां सभिनी सिंधनि खे दिसंबर जी पहिरीं आचर यानी फर्स्ट संडे ऑफ दिसंबर ते गॾिजी पंहिंजी सकाफ़त यानी सिंध जी सकाफ़त खे मल्हाइण जो सबक़ ॾिनो ऐं साबित करियो त असीं सिंधी सभु हिकु आहियूं। असांजी सकाफ़त ज़िंदा पाईंदा आहे। मूंखे सिंधी थियण ते फ़ख़ुरु आहे। मां आख़िर में ही शइ पढ़ी पंहिंजी जॻह रखंदसि। हिन देश जे ख़ातिर जींदासीं हिन देश जे ख़ातिर मरंदासीं हिन देश जे ख़ातिर जीअंदासीं हिन देश जे ख़ातिर मरंदासीं। सकरात जियां जे ज़हर मिलियो त बि खिलंदे खिलंदे पीअंदासीं। जी थैंक यू।